अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين أستاذ العلماء हज़रत साईं अहमद ज़ैन ज़ीद मजदहू आलिम बाअमल हज़रत मौलाना बदरुद्दीन मुद्दज़िलहुल आली ऐं दीगर उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों बुज़ुर्गों भाइरों अल्लाह जा लख शुक्र जै करीम रब असां खे हीअ बरकतुन भरी महफ़िल नसीब फरमाई। अल्लाह जे दर दुआ है रब करीम हिन आस्ताने खे इन जी तामीर खे पाए तकमील ते पहुचाए ऐं ही रूहानी मेड़ा का थींदा रहन मदीने वारे साईं जी सिफ़त ऐं सना थींदी रहे इश्क वारन जूं दिलियूं ठरंदियूं रहन। हिन आस्ताने ठाहिण जो गर्ज़ ऐं मक़सद सर्फ़ ऐं सर्फ़ मदीने वारे साईं जे मुहब्बत जो पैगाम पहुचाइण। पंहिंजो ॻोठ वतन छॾे तव्हां वटि कंहिं दुनियावी गर्ज़ सां ख़ुदा ॼाणे थो त कोन ईंदो आहियां। ऐं मुंहिंजे रब मूंखे गंज ॾेई छॾिया आहिनि ऐं मुंहिंजे रब मूंखे जेतिरो नवाज़ियो आहे ओतिरो मां लहां कोन जेतिरी मूं ते इनायतूं आहिनि। हिते अचण जो सर्फ़ ऐं सर्फ़ इहो मक़सद आहे त हिते हिकु दीनी इदारो क़ाइमु हुजे जंहिंमें क़ुरान जी हदीस जी दीनी उलूम जी तालीम थिए ऐं अवामुन्नास खे मर्दनि खे औरतुनि खे मिठे मुहम्मद करीम जे दीन सुन्नत ऐं शरीयत जी तालीम ॾिनी वञे। अल्लाह करीम असांजे इन कावशुनि खे क़बूल फरमाईंदो। मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम जे पाक कलाम जा अहज़ाब सूरत जी आयत नंबर 40 मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। इन आयत करीमा जे अंदर
अल्लाह अज़्ज़ व जल मदीने वारे साईं जे ला तादाद शानन मजा हिक शान जो जिक्र फरमायो। हुजूर जा खसाइल बेशुमार, फजाइल ला तादाद, हुजूर जा खसाइस खुसूसियतूं मदीने वारे साईं जूं ला तादाद अणखुट। उन्हन खूबियुनि मजा हिक खूबी मदीने वारे साईं जे शानन मां हिक शान, मर्तबन मां हिक मर्तबो, महबूब करीम जे अज़मतुन मां हिक अज़मत ही आहे जो मदीने वारो साईं सभिनी नबियन जे पुजाणी वारो नबी बणजी आयो। खातमुन नबियीन जो ताज मुझे दिलबर नबी जे मथे ते रब सजाए। या एड़ी खूबी आ जेका पूरी कायनात जे अंदर कहीं के न मिली सवाए मदीने वारे साईं। जे नबियन जी गाल कजे तो 1.25 लाख नबी आए, रसूलन जी गाल कजे तो अल्लाह जा खोड़ रसूल आया। जेकॾहिं अंबियाए किराम जे नबूवतुन जी गाल कजे तो नबियन जो सिलसिलो त हजरत आदम का ईसा रूहुल्लाह ताईं 1.25 लाख नबी आया। पर मदीने वारे साईं जी नबूवत जो शान ई निरालो आहे। कंहिं नबी के इहा खूबी न मिली, कंहिं रसूल के इहा खसलत न मिली जेका तुझे मुझे आका मदीने वारे साईं के मिली। केड़ी? जो सोने हबीब के रब खातमुन नबियीन बनायो। ए कुरान तो फरमाए तो मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवां जे मर्दन मां कहीं जो पीउ ना, तवां जे मर्दन मां कहीं जो पीउ ना। ये ईसाई हजरत ईसा के पी सरींदा है, पर उहे त अल्लाह के भी कोई पी सरींदा है। अल्लाह के चंदन सा जो बाबू आ ईसाई अज ताईं पे इन पढ़ी लिखी दुनिया जे अंदर अल्लाह के पंजो पी सरींदा है। मता को हुजूर जे शान इज्जत अजमत के ॾिसी चवे तो हुजूर भी असांजा पीर आहिनि। रब कुरान में या अबूवत जी नफी फरमाई तो मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम। तवां जे मर्दन मां कंहिंजो भी पीउ ना मर्दन मां। हाँ हुजूर जो सकियूं न्याणियूं हुयूं, बीबी रुकैया, बीबी उम्मे कलसूम, बीबी ज़ैनब, बीबी फातिमा ज़हरा, 4 न्याणियूं हुयूं। न्याणियुनि जो पीउ जरूर हुयो, पर मर्दन मां बालग मर्दन मां कंहिंजो भी पीउ ना है। हुजूर के 4 फर्जंद थिया, हजरत कासिम, हजरत ताहिर, हजरत तय्यब ऐं हजरत सैयदना इब्राहिम जेको बीबी मारिया किब्तिया मां हो। 4 हुया, या बी रिवायत में 3 बचड़ा पुत्र हुया, पर नंढपण में फौत थी विया। को भी मर्द यानी वडो बालग न थियो। बालग माण्हुनि मां कंहिंजो भी मदीने वारो पीउ न आहे। मुझे नबी के पी न चइजो, मुझे नबी के पी न सड़जो। हितां मां कंहिंजो पीउ न आहे, पर छा आहे रब तो फरमाया अचो तो मां ॿुधायांव छा आहे। ॿुधायांव तो मदीने वारो छा आहे। अल्लाह तो फरमाए वलाकिर रसूल अल्लाह, ऐं पर अल्लाह जो रसूल आ, अल्लाह जो मोकिलियल पैगंबर आ, अल्लाह जो कासिदा, अल्लाह वटा आयल आ, अल्लाह जा पैगाम खणी आयो आ, अल्लाह जो कुरान खणी आयो आ, अल्लाह जा अहकाम तां खणी अल्लाह जो रसूल बणजी आयो आ। रसूल सॼोस पीउ न चइजो। पर मूं रसूल तव्हां ॾे ॿिया बि मोकिलिया हा। आदम बि रसूल बणजी आयो हो, इब्राहिम खलील भी रसूल बणजी आयो हो,
मूसा कलीमुल्लाह भी रसूल बणजी आयो हो, ईसा रूहुल्लाह भी रसूल बणजी आयो हो, नबीयत 1.25 लाख नबी आया हा, पर ही नबी जेको तव्हां ने मोकलियो थ मेहर वारो, जेको तव्हां ने नबी आयो आ व खातमुन नबीन, यो सभनी नबियन जे पुजाणी वारो नबी आ। वकान अल्लाह बिकुल्लि शैइन अलीमा, ऐं अल्लाह हर शय जो इल्म रखण वारो आ। केड़ा मुझे नबी के मञो था, केड़ा नथा मञो, केड़ा मुझे नबी जे शान जा इकरारी आयो, केड़ा इनकारी आयो, मुखां गुजा न आयो। रब तो फरमाए त मां मञण वारन के भी सुञाणा, ऐं न मञण वारन चंडन के भी मुझे मूं रब के खबर आहे। हां अल्लाह का केर भी गुजो न आहे। जेके मञण वारा आहिनि उन्हनि खे बि अल्लाह ॼाणे थो, जेके नथा मञनि उन्हनि खे बि अल्लाह ॼाणे थो। रब फरमायो त उहो नबी तव्हां खे ॾिनो अथमि जेको सभिनी नबीअनि जे पुॼाणी वारो नबी आहे। पुट थोरो मूंॾे ध्यानु कजो। नबी पहिरीं बाया पे हिकिड़े ज़िले में 4-4 नबी, हिकिड़े तालके में 2-2 नबी, पर हिकिड़े घर में 6 नबी। हिकिड़े घर में इब्राहिम खलील अल्लाह जो नबी, वरी उन जो हिकिड़ो पुत्र इसहाक उहो बि नबी, वरी ॿियो पुत्र इस्माइल उहो बि नबी, वरी इसहाक जो पुत्र याकूब उहो नबी, याकूब जो पुत्र यूसुफ नबी। हिकिड़े घर में 5 नबी, वरी थोड़ो पासड़े सां ये नहरुल उर्दन टपो न, हे फलस्तीन आ, हेॾो उर्दन आ, त परियों वरी हज़रत लूत बि नबी। इलाइको हिकिड़ो, खितो हिकिड़ो, घर हिकिड़ो, 6 नबी। छो त ज़रूरत हुई, नबीअनि जी ज़रूरत हुई, माण्हुनि में एतिरी गुमराही हुई जो उन्हनि खे एतिरनि नबीअनि जी ज़रूरत हुई। पर जॾहिं मदीने वारो साईं आयो त पूरी रूए ज़मीन ते जेतिरा बि इंसान आहिनि सभिनी जे लाइ हिकिड़ो ई नबी काफ़ी आहे। सराइकी में चवंदा आहिनि हिका रांझू लखां दा मट। जी सुभान अल्लाह। मुझे नबी जे अचण खां पोइ हाणे ॿिए कंहिंजे नबी जे अचण जी ज़रूरत ई न आहे। हर नबी आयो पंहिंजी क़ौम ॾे आयो, अरब नबी अरबनि ॾे आयो। मसलन चांडियन में रब नबी मोकिले त चांडियो मोकिलींदो, जेकॾहिं उनखे सिंधियुनि में मोकिले त उन्हनि जी ॿोली बि सिंधी हूंदी। जेकॾहिं अरबियुनि में, हिंदियुनि में, अंग्रेज़नि में, यूरोपियुनि में मोकिले त उन्हनि जी ॿोली में मोकिलींदो। पर हे हिकिड़ो नबी अहिड़ो आयो जो सिंधियुनि जो बि इहो नबी, सिराइकियुनि जो बि इहो ई हिकिड़ो नबी, अंग्रेज़नि जो बि इहो नबी, हिंदियुनि जो बि इहो नबी। शर्क वारा, गरब वारा, उत्तर वारा, ॾखिण वारा, पूरी काइनात वारा, जेतिरियूं बि ॿोलियूं आहिनि उहे सभु ॿोलियूं दिलबर मोहम्मद खे रब सेखारियूं। हर कौम वारे ॾे, हर कबीले वारे ॾे, हर ज़ात वारे ॾे, हर हैसियत वारे ॾे हिकिड़ो ई नबी मोकिलियई जेको सभिनी जी ज़रूरतुनि खे पूरे करण वारो। जे हिदायत खपेव त मुहम्मद मिठो हिदायत ॾियण वारो आहे। जी नेमत खपेव त मुहम्मद नेमत ॾियण वारो आहे। जेकॾहिं तव्हांखे भाग खपे त मुहम्मद भाग वंडण वारो आहे।
जे इल्म खपेव त मदीने वारो इल्म वंडण वारो आ। जे माल खपेव दौलत खपेव पैसो खपेव मदीने वारो दौलत भी वंडण वारो आ। पर जे जन्नत खपेव त हिकड़ो ही मदीने वारो सभिनी के जन्नत वंडे ॾियण वारो आ। पुट तो गाल समझी या न समझी? ॿियनि नबियनि जे अंदर बराबर खूबियूं हुयूं पर माण्हुनि जी ज़रूरतूं हिकिड़े नबीअ मां पूरियूं न पियूं थियनि त वरी ॿियो नबी अञा ज़रूरत पूरी न पई थिए त टियों नबी। पर ही हिकड़ो दिल पर एड़ो आयो आ जो सिंधियुनि जूं ज़रूरतूं भी पूरियूं कंदो सिराइकियुनि जूं ज़रूरतूं भी पूरियूं कंदो त थे गुशे में गुशे वारे बरोचन जूं ज़रूरतूं भी पूरियूं। ठड़ा माशा फारमाशा एड़ो नबी आयो जंहिंजे अचण खां पोइ हाणे कंहिं नबीअ जी ज़रूरत ई न आहे। हिकिड़ो नबी आयो पंहिंजो वक़्तु पूरो कयईं 10 साल 20 साल 40 साल 50 साल। हज़रत नूह जी उम्र हुई 950 साल। घणी उम्र? 950 साल। मुंहिंजा दोस्तो वो नबी 950 साल पूरा करे हलियो वियो त ॿियो नबी अची वियो अखनू नबी अची वियो इदरीस नबी अची वियो। पर मुझो दिल पर मोहम्मद करीम ज़ाहिरी जिंदगी मुबारक 63 साल पंजी उम्र जा पूरा करे हुजूर मज़ारे अनवर में विया। पर हुजूर विया न हुजूर के रब हयात नबी बनायो। अज भी जिंदा अज भी मौजूद आ। हाणे भी हिन वक्त में भी जेकॾहिं 1439 साल गुजरी चुका है 1439 सालन जे गुजरण जे बावजूद अज भी दुनिया के नबी मौजूद वेठो आ। बे के नबी जी जरूरत ही ना है। सुभान अल्लाह। बे के नबी जे अचण जी जरूरत ही ना है। हां सुभान अल्लाह। मुझे सुने रब केॾो असां ते करम कयो नबी अहिड़ो ॾिनई जेको नबीअनि जे मथां मोहर हई। सुभान अल्लाह जी या रसूल। साईं फरमाइनि था मुंहिंजो मिसाल ईअं आ जीअं कंहिं माण्हू घर ठाहियो माड़ी ठाहे। छा ठाही? माड़ी। सुभान ॻाल्हायो छा ठाही? माड़ी ठाही। ॾाढी सुहिणी माड़ी ठाही ऐं उनखे रंग रोगन कयईं। उन में बत्तियूं बिजलियूं फानूस कंदील कालीन लगाए डिकोर कयईं। सोहणी माड़ी तैयार थी वई। पर कुंड में हिकड़ी जाइ सिर जी खाली हुई। हिकड़ी सिर जी जाइ खाली हुई। हाणे ॾिसण वारा जेको जे ॾिसे चौधारी घुमे चे अल्लाह माड़ी त ॾाढी भली आ पर हाउ जे हीअ खोट पूरी थी हा। सुभान अल्लाह। माड़ी तो आहे सोहणी आ भली आ पर अनकम्प्लीटेड आ पूरी ना मुकम्मल ना अधूरी आ खुटल आ अणपूरी आ अधूरी आ। हर को ॾिसी चए माड़ी तो वाह जी आ पर हर हाउ जी हीअ खोट पूरी थिया। साईं फरमाइनि था त अल्लाह जेका नबियनि जी माड़ी ठाही सब नबी अची विया पर हिकड़ी जाइ खाली हुई। जॾहिं मां मोहम्मद करीम आयुसि त उहा जाइ पूरी थी वई। हाणे नबूअत जो महल नबूअत वारी माड़ी मुकम्मल थी वई। उहा खोट पूरी करण वारो मां मोहम्मद करीम आया।
बराबर आदम आयो पर खोट हुई, बराबर नूह आयो पर खोट हुई, बराबर इब्राहिम खलील आयो पर अन्या खोट हुई, इस्माइल ज़बीहुल्लाह आयो पर अन्या खोट हुई, हजरत मूसा कलीमुल्लाह आयो, ईसा रूहुल्लाह आयो, दाऊद खलीफतुल्लाह आयो, यूनुस नबीउल्लाह आयो पर खोट बरकरार हुई, खोट हुई। नबूवत जी माड़ी अन्या मुकम्मल न थी हुई, पर जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो आका मोहम्मद मुस्तफा अची वियो माड़ी मुकम्मल थी। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्तो, जॾहिं महिल सोना हबीब आया त हाणे माड़ी मुकम्मल थी वई। बुढ़ेरे मुरे ॾिसो, मुंहिंजे चेहरे में ॿ अखियूं आहिनि, अखियूं मुकम्मल, चेहरो मुकम्मल आहे। हाणे जेको टीं अखि खणी अचे हिथों लॻाए ठहंदी? हर कुछ चरियो थियो अखियूं साईं खे ॿ जेके इंसान खे अखियूं खपनि ॿ अखियूं आहिनि। हाणे हिते जे अखि टी लॻाइजे त इहा ऐब थींदी, हुस्न न थींदो। हाणे जे कादियान मजा मिर्ज़ो उथियो, उन चयो त मां न पी आहियां। अरे माड़ी त मुकम्मल थी वई, तूं टोटा किथों अची वई? टोटो बस सिर लगी वही ना, तो वो दीवार मुकम्मल थी वही। हाणे को टोटो अचे, वो थुडन में हूंदो, वो थुडन में हूंदो, जाइ में लगण जी गुंजाइश ही कान्हे। गुंजाइश हुजे हा तरफ महबूब के न मोकले हा न, महबूब जे अचण सा हाणे गुंजाइश रही कोन, माड़ी मुकम्मल थी वई। हाणे जे कने का सिर को टोटो दावा करे त इहो पियो थिका खाईंदो, पेरन में पियो थुडबो, नबूवत जी माड़ी रब मुकम्मल। बुढ़गाल समझो न। हाणे ये कादियानी उन्हें कट्टे काफर कादियानी जा पेरोकार वरी उथिया आहिनि, ॾेडर बिरन मां निकिता आहिनि। चवंदा मिर्ज़ो नबी हुयो, वरी मोह काकू समें इहा ई अलाह घणी जुट गयसि। सदाई नबी मौत वरी काकू समें आयुसि। पुट ॻाल्हि सम्झो था न। सोने हबीब फरमायो, अनल आकिब, मां मोहम्मद करीम पुजाणी वारो आहियां। वल आकिबुल लज़ी लैस बदहू नबी, आकिब उन्हें के सॾिबो आ जंहिंखां बाद में ॿियो को नबी हुजे ई न। मां हिकिड़ो मिसाल तो ॾियां थोरो ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ, तव्हांजो तवजह चाहींदुसि, मूंखे ध्यानु कयो। सौ माण्हुनि जी कतार बीहारियो, कतार में माण्हू 100 बीहनि, का शुरूआत थींदी, कंहिं माण्हू खां शुरूआत थींदी जी, कतार हुजे 100 ॼणनि जी, कंहिंखों त शुरूआत थींदी न। वो अकरम हुजे, असलम हुजे, अहमद हुजे, केर बि हुजे, शुरूआत थींदी। वरी 100 माण्हुनि खां पोइ जॾहिं 100 माण्हुनि जी कतार पूरी थी त को आख़िरी माण्हू हूंदो न जी। हाणे जेको अॻ में हुजे उनखे सॾिबो आहे मुंड, सिंधीअ में मुंड, शुरूआत, आगाज, इब्तदा, अॻियाड़ी, समझो। वरी जिथे वञी 100 कतार पूरी थी उनखे छा सॾिबो? दंग, पुॼाणी, पछाड़ी, समझो न। हाणे जेका नबीअनि जी कतार रब ठाही,
नबियन जी कतार ठाई। अजीब गाली है जो नबियन जी कतार जितों शुरू थी थे, जितों नबूवत जो सिलसिलो शुरू तो थे, उन जी शुरुआत, उन जो मुंड, उन जो आगाज, उन जी अग्याड़ी, उन जी इब्तदा मुझो मिठो मोहम्मद करीम। वरी जिते नबूवत जी कतार वनी खुटी दंग थी पूरी थी पुजानी ते पोती, उन दंग ते दिसंदे त मिठो मोहम्मद करीम। निगाहे इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर, निगाहे इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर, वही यासीन वही ताहा, वही कुरान वही फुरकान, वही यासीन वही ताहा। अजीब गाल। नबो जो सिलसिलो किथों शुरू थियो? इंसान पहिरियों पहिरियों इंसान आदम। केड़ो इंसान है पहिरियों? हजरत आदम। पर अञा आदम जी मिट्टी गोहन पिया मलाइक वेठा पिनोड़ो ठाहन पिया थोबो। सिंधी में थोबो सिर्फ मां भी तव्हांजे हिन खिरपना चाताल के जो आया बोली तहां वारी तो गलाया ता समझो ता ले नता मिट्टी के गोहे बोआ पिनोड़ो ठाए बोआ थोबो ठाए बोआ पो कारब में विज बोआ त सिर जुड़ी तैयार थींदी आ। मुझा दोस्तों अन्या हजरत बाबा आदम साईं जो वो पिनोड़ो गोहे जे पियो मिट्टी के पानी में मिलाए ऐं उन्हें मिट्टी के मलाइक गोहे न पिया। मदीने वारो उन्हें वक्त में भी नबी हुयो। असा भी तो पूछे या रसूल अल्लाह कुर्बान वञाए मुखे ॿुधाए त सही मता कुंत नबिया हबीब तव्हां कॾहिं खां वठी नबी आयो? सोना कॾहिं खां वठी नबी आयो? साईं फरमाइनि कुंत नबियन व आदम बैनल माए वतीन। अञा आदम जी मिट्टी ऐं पानी में कप ऐं कारो गोयो पे वियो मां उन वक्त में भी नबी हुयुसि। वो शुरुआत में मुंड में केड़ो नबी आ? चव मदीने वारो साईं गाला केड़ो आ? मुंड में केरा मदीने वारो साईं। वरी जिते वने कतार पूरी थी कतार खुटी दंग थी त उते अल्लाह ताला मदीने वारे मीर के मोकलियो। नबियन जी अग्याड़ी भी मदीने वारो साईं पछाड़ी भी मदीने वारो साईं। हाने जेकॾहिं को कतार तो पूरी थी वई हाने को पोयों उथी चए त मां भी नबी आहियां। चइबो तू ठग आई तू कूड़ो आई तू मकार आई तू फरेबकार आई। अल्लाह जा नबीयत अची विया तोखे के शैतान मोकलियो जा। हिकड़ो अल्लाह जो नबी जंहिंखे रब मोकले, ॿियो शैतान जो मोकिलियल नबी, शैतान जो पैगंबर, शैतान जा पैगाम आणण वारो। मुंहिंजा दोस्तो साईं करीमन अॻे आगाह फरमायो त ॿुधो ॿुधो मां मोहम्मद करीम जे अचण खां पोइ 30 ॼणा अहिड़ा पैदा थींदा जेकी पाण खे नबी सॾाईंदा। 30 ॼणा अहिड़ा कूड़ा दज्जाल पैदा थींदा। उन्हनि मां हर को इहा दावा कंदो त मां नबी। साईं फरमाइनि था ॿुधी छॾियो मां आगाह थो कयो वञाव त मां सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो नबी हां। मूंखां बाद में ॿियो को नबी ईंदो ई कोन।
साईं फरमाइन था व इन्नहु सयकून फी उम्मती सलासून कज़्ज़ाबून, जल्द मुझी उम्मत में 30 कूड़ा पैदा थींदा। 30 कूड़ा पैदा थींदा। कुल्लुहुम यज़अम अन्नहु नबियुन, उन्हनि मां हर को इएं चवंदो त मां नबी आहियां, हर को चवंदो मां नबी आहियां। व अन ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। साईं फरमाइनि था मेड़ वारा ॿुधो, हिंदु सिंध वारा, अरब अजम वारा, मुंहिंजे कलमे पढ़ण वारा हाणे ॿुधी छॾियो त मां मुहम्मद सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो आहियां। मूंखां बाद में क़यामत ताईं को नबी ईंदो ई कोन। पुटे हेॾे थर में असांजो बदीन ज़िलो वरी हेॾो थर पार कर ज़िलो, एॾे कादियानी वॾे तादाद में पकड़िया आहिनि। कादियानी पाण खे मुसलमान सम्झनि था, चवनि था असांजो नबी जेको आहे सो मिर्ज़ा गुलाम अहमद आहे, उन जा पैरोकार माण्हुनि खे शादियूं था कराइनि, माण्हुनि खे पैसा था ॾियनि, चवंदा असांजे दीन में अचो, नौकरी बि ॾींदासूं, छोकिरी बि ॾींदासूं, असांजे दीन में अचो। ऐं ग़रीब गुरबा मिस्कीन जिन खे दीन जी ख़बर न आहे, इस्लाम जी ख़बर न आहे, उहे इन मज़हब में वञनि पिया, इन मज़हब में वञनि पिया, धड़ाधड़ वञनि पिया। तॾहिं मां तव्हांखे आगाह थो कयां त मतां को चंडो तव्हांजे गाटे में लॻेव। अॻवाट होशियार हुजजो, अॻवाट बाख़बर हुजजो त मुंहिंजे दिलबर नबी खां पोइ को नबी थियणो ई न आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि। साईं था फरमाइनि ला तक़ूमु साअतु हत्ता युबअस दज्जालून कज़्ज़ाबून क़रीबम मिन सलासीन कुल्लुहुम यज़अमु अन्नहु रसूलुल्लाह। साईं फरमाइनि था तेसी क़यामत न थींदी जेसी ताईं अहिड़ा 30 कूड़ा पैदा न थींदा। उन्हनि मां हर को चवंदो त मां अल्लाह जो रसूल आहियां, हर को पाण खे रसूल ऐं नबी सॾाईंदो, पर मुंहिंजा उम्मतियो ॿुधी वठिजो, इन्हनि धोखेबाज़नि खां बचिजो, इन्हनि ठगनि खां बचिजो, इन्हनि मकारनि खां बचिजो। इन्हनि मां सभ खां वॾे में वॾो मकार, वॾे में वॾो कूड़ो, सभ खां वॾो फ़रेबकार जेको ईंदो उन जो नालो दज्जाल हूंदो। ये जेके 30 पैदा थींदा न, 29 ॿिया हूंदा, 30हों जेको ईंदो उहो दज्जाल हूंदो। उहो हिकिड़ी अख खां काणो हूंदो, उन जे निरड़ ते लिखियलु हूंदो काफ अलफ फे रे काफर, अखर अखर जुदा लिखियल हूंदो। साईं फरमाइनि था दुनिया में को बि अहिड़ो नबी न आयो, को बि अहिड़ो पैगंबर न आयो जंहिं पंहिंजी उम्मत खे दज्जाल जे फितने खां न ड्रेजारियो हुजे। हाणे सभु नबी पंहिंजो वारो पूरो करे विया, दज्जाल कोन आयो, मां आख़िरी नबी आहियां। हाणे ज़रूर मुंहिंजी उम्मत में उहो दज्जाल ईंदो, उहो कूड़ो ईंदो, उहो माण्हुनि खे धोखे में विझंदो। हिकिड़े हथ में जन्नत हूंदसि, ॿिए हथ में जहन्नम हूंदुसि, पर उन जी जन्नत जहन्नम हूंदो, उन जो जहन्नम असुल में जन्नत हूंदी। वो मानुन के धोखो दींदो चवंदो मुखे नबी मञो मुखे खुदा मञो मुंजा पेरोकार थियो जेके मञंदा उन्हनि खे पंहिंजी जन्नत रे मोकलींदो उन्हें जी जन्नत असुल में जहन्नम हूंदी जेके उन्हें के न मञंदा उन्हनि खे पंहिंजे जहन्नम में मोकलींदो उन्हें जो जहन्नम असुल में जन्नत हूंदी। ऐं उहे निशानियूं मेहर वारो जेके दज्जाल जो निशानियूं आहिनि न उहे तकरीबन सब ज़ाहिर थी। ऐं मदीना मुनव्वरा में मां वियुसि त
उते बुजुर्गन अल्लाह जे वलियन जी हिकड़ी मजलिस लगल हुई। उन्हन वलियन जी कचहरी में उन्हन गाल कंदे कंदे या गाल कई त इमाम महदी भी पैदा थी चुको आ दज्जाल भी पैदा थी चुको आ इच्छो थो उन्हन जो ज़हूर थे। उन्हन वलियन बुजुर्गन या गाल मां विस तुर्की जे मुल्क में तुर्की में हजरत मौलाए रूम रहमतुल्लाह अलैह मौलाना रूम मशहूर है। उन्हें जो मुर्शिद है हजरत शाह शम्स तबरेज रहमतुल्लाह अलैह। उन्हें शाह शम्स तबरेज रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते मां ज़ियारत के लाइ मूंसा गॾु ॿिया माण्हू 15-16 ॼणा हुजनि। जेॾीमहिल मज़ार शरीफ ते सलाम करे मोटियासीं त हिकिड़ो माण्हू हुजे ईअं मस्ताने टाइप जो मस्ताने क़िस्म जो जीअं मां मज़ार मां निकितुसि ॿिया 16 माण्हू मूंसां गॾु हुया। जीअं मां निकितुसि तकिड़ो आयो मुंहिंजे बाह में हथ विधई बाह में हथ छिके पटे परते वठी वेठी माण्हुनि खां परते वठी वेठी या इलाही खैर कजे मां ॼाणा न सुञाणा कहिड़ी शख्सियत आहे छा आहे मूंखे काॾे थो वठी वञे मूंखे ॿाहिरि वठी वियो चई तूं पाकिस्तान मां आई मां ख़ुदा जो कसम सोचां पियो त हिनखे कीअं ख़बर पई त मां पाकिस्तान में मूं सम्झो शायदि कपिड़नि मां महसूस कयो अथसि चई हाणे ॻाल्हि ॿुध पाकिस्तान मोटी वञी त पाकिस्तान वारनि खे मुंहिंजा सलाम चइजे चइजनि त इमाम महदी पैदा थी चुको आहे। इहो मुंहिंजो न्यापो ॾिजे इमाम महदी पैदा थी चुको आहे इजो तो उनजो ज़हूर थिए। मूं चयोमांसि त भला तव्हां कीअं था चओ त पैदा थी चुको आहे किथे पैदा थियो आहे ईअं चई बसि ईअं मूंखे छॾियो भॻो हलियो वधीक मूंसां न ॻाल्हाई ईअं हलियो वियो मां मोटी आयुसि त उतो तुर्की जा दोस्त जेके मूंसां गॾु हुया उन्हनि मूंखां पुछो त इहो मस्त तव्हांखे छाजे लाइ वठी वियो छा चई तव्हांखे चई त असां हिन पूनिया जे शहर जा आहियूं पूनिया जे शहर में असां इन माण्हू खे सुञाणूं था इहो कंहिंसां मिलंदो ई न आहे कंहिंसां ॻाल्हाईंदो न आहे चुप वठंदो आहे असांखे हैरत आहे त तव्हांखे बाह में वठी इहो मस्त वठी काॾे वियो असांजो अक़ीदो आहे त इहो अब्दाल आहे जी इहो कंहिंसां ॻाल्हाईंदो न आहे तव्हांखे वठी वियो छा चई तव्हांखे मुंहिंजो मूंखे हिकिड़ो न्यापो ॾिनो अथई पाकिस्तानियुनि जे लाइ चई साईं इहो असां तुर्की वारा सम्झूं था इहो अब्दाल आहे अल्लाह जो वली आहे जेको कंहिंसां ॻाल्हाईंदो न आहे चई मूंखे त मूं चयोमांसि मूंखे त इहा ख़ुशख़बरी ॿुधाई त इमाम महदी पैदा थी चुको आहे। अल्लाह करे इमाम महदी जो ज़हूर थिए काफ़िर भी जोर वठी विया हींअर मस्जिद अक्सा शरीफ के यरूशलेम जे पाकीज़ा शहर के यहूदियुनि हो ट्रम्प जेको आहे गॾ जे मुहांडे जहिड़ो खबीस उन्हें ऐलान किया त यरूशलेम के इसराइल जो दारुल हुकूमत बनायो। मुझा दोस्तों इस्लाम सा मुसलमानन सा वॾियूं ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि जॾहिं ज़ुल्म घणा थींदा जॾहिं बेहयाई घणी थी वेंदी त उन वक़्त में महदी आख़िर ज़मान जो ज़हूर थींदो दज्जाल भी ईंदो ईसा रूह अल्लाह बि चौथे आसमान तां लही ईंदो ऐं इमाम महदी ऐं हज़रत ईसा गॾिजी दज्जाल सां जंग कंदा दज्जाल मारजी वेंदो इस्लाम के ग़लबो मिलंदो मदीने वारे जो झंडो पूरी कायनात में फड़कंदो। साईं फरमाइनि था त वॾे में वॾो फितनो मुंहिंजी उम्मत जे लाइ ॾुखे में ॾुखियो फितनो बुरे में बुरो फितनो दज्जाल जो हूंदो। मां आख़िरी नबी आहियां तव्हीं आख़िरी उम्मत आहियो दज्जाल तव्हां में ज़रूर ईंदो बाख़बर हुजो। मां मुहम्मद तव्हांखे आगाही ॾेयूं थो वञा त दज्जाल ईंदो माण्हुनि खे गुमराह कंदो ऐं को अहिड़ो शहर न बचंदो को अहिड़ो ॻोठ बस्ती वाहण बहिराणी जी का हिकिड़ी झूपड़ी बि न बचंदी जिते दज्जाल न वञे हर जाइ ते वेंदो सवाइ मदीना मुनव्वरा जी। साईं फरमाइनि था त
तो जिन मन दज्जाल मदीने शरीफ दे इंदो न ते अला अनका बिहा मलाइकतुन यहरसूनहा मदीने जे घाटन ते मलाइक बीठल हुंदा जेडी मन दज्जाल इंदो चवंदो त इहो अहमद जो शहर आ इहो मोहम्मद जो शहर आ या मस्जिद मोहम्मद जी आ मां वन्या त मलाइक धिको दींदस हट पलीत पोइते हे पाकन जो शहर आ पलीत दज्जाल इन शहर में नहीं सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जे शहर के रब दज्जाल का बचायो आ वबा जी बीमारी का बचायो आ वबा साईं फरमाइंदा मुझे मदीने में वबा जी बीमारी कदे नहीं हर शहर में हर मुल्क में अची सके थी अल्लाह पनाह में रखे अल्लाह पंजे हिफ्ज़ अमान में रखे मुसलमानन जे हर शहर के रब महफूज रखे मुझा दोस्तों वबा जी बीमारी जा इम्कान हन के भी शहर में अचे त अची सके थी पर वाहिद शहर मदीने शरीफ जो साईं फरमाइन था मुझे मदीने में न वबा जी बीमारी घिड़ंदी न दज्जाल इंदो मुझे मदीने के रब पाक बनायो आ पर जेडी मल दज्जाल इंदो न बाहरों बीठो हुंदो तो उन्हें वक्त में साईं फरमाइन था मदीने शरीफ में 3 भेरा जिलजिले जा लोडा इंदा जिलजिले जा झटका इंदा वो जेके बे मुनाफिक हुंदा न मदीने में केर जेके मुनाफिक मदीने में हुंदा वो सब निकरी विंदा वनी दज्जाल सा गडबा मदीने में बाकी रुगे मोमिन साईं फरमाइन था इन दिहाड़े जो नालो हुंदो यौमुल खलास खलासी जो दिहाड़ो जदे मुझे मदीने मजा मुनाफिक निकरी विंदा मदीने में बाकी रुगे मोमिन इन्नल ईमान ल यारिजु इलल मदीनते कमा तारिजुल हय्यतु इला जोहरिहा ईमान मदीने दे इए मोटी इंदो जे नांग खतरो महसूस कंदो आ त पंजे डर दे मोटंदो आ ड्रोणंदो आ हिफाजत पंजे डर में समझंदो आ नांग पंजे डर दे मोटंदो आ तिए ईमान सजी दुनिया का ड्रोणंदो भजंदो पनाह जी चाय मदीने में दिसंदो मुझे मदीने में अचे ईमान जमा थींदो ईमान वारा सब मदीने में हुंदा जने दज्जाल इंदो न मानुन के गुमराह कंदो मानुन के बिगड़ींदो मानुन के रस्ते का हटाईंदो पर मुझे दिल पर मोहम्मद करीम जो शहर मदीनो ओ मौला मदीनो दिखार पोए भली मार लहने ओ जा गाय खड़ने जा है मौला मदीनो दिखार पोए भली मार ओ पानी पिरिया जे शहर जो परवर असा खे तू प्यार पोए भली मार लहने हो जा गाय खड़ने जा हेलो मदीने सलाह दो मेड़ वारा सलाह दो मदा जो तो साईं सलाह को न गई हलो मदीने मदीनो अखड़ने जो ठार आए उते आ रहमत उते आ बरकत उते दिलुन जो करार आए उते आ रहमत उते आ बरकत उते दिलुन जो सही करार आए मदीनो मिठड़ो या जन्नत खुदा रखाई उते आ बरकत
मिले थी माफी मिड़ई गुनाहन मिले थी माफी मिड़ई गुनाहन उते त अखड़ियुनि जो ठारो आए सुभान अल्लाह अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु यक़ूल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नी आखिरुल अंबिया व इन मस्जिदी आखिरुल मसाजिद। साईं फरमाइनि था मां मोहम्मद करीम सभिनी नबियन जे पुजाणी वारो आहियां ऐं मुंहिंजी मस्जिद सभिनी नबियन जे पुजाणी वारी मस्जिद मदीने वारो आखिरुल अंबिया ऐं मुस्तफा जी मस्जिद मदीने वारी आखिर मसाजिदल अंबिया सभिनी नबियन जे पुजाणी वारे नबी जी मस्जिद। मुझो आवाज अरबन ताईं भी पहुंचे थो मां कुछ जुमला अरबी में भी ॻाल्हाईंदुसि उन्हनि जे लाइ। नहनु नुहिब्बुल मदीनतिल मुनव्वरा फ़इन हाज़िहिल मस्जिद अल्लज़ी बनैनाहा फ़इन हाज़िहिल मस्जिद लिकुल्लिल मुस्लिमीन आम्मा युसल्ली कुल्लिल मुस्लिमीन फ़ी हाज़िल मस्जिद मन हुआ मिन सूफिया ओ मिन वहाबिया ओ मिन सुन्निया ओ मिन शिया ओ मिन अहल हदीसिया ओ मिन सलफिया लिकुल्लिल मुस्लिमीन मन यदखुल फी हाज़ल मस्जिद फहुव आमिना फसम्मैना हाज़ल मस्जिद मस्जिदिल मदीनतिल मुनव्वरा लिअन्नना नुहिब्बु मदीनतिल मुनव्वरा नहनु मुहिब्बूनल मदीना नहनु नुहिब्बु बलद रसूलिल्लाह व आलि बलद रसूलिल्लाह लिअन्नना सम्मैना हाज़ल मस्जिद मस्जिदिल मदीनतिल मुनव्वरा। फ़क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न मस्जिदी हाज़ा इन्नी आखिरुल अंबिया व इन्न मस्जिदी आखिर मसाजिदल अंबिया। मदीने वाले साईं फरमायो त मुंहिंजी मस्जिद सभिनी नबियनि जे पुॼाणी वारी मस्जिद आहे। न ॿियो को नबी ईंदो न वरी कंहिं नबीअ जी हाणे मस्जिद ठहंदी। सॼी दुनिया जूं मस्जिदूं हिक पासे मदीने वारी मस्जिद जो मट न आहे मिसल न आहे शानी न आहे पर मुंहिंजो ईमान आहे मुंहिंजो अक़ीदो आहे कन खोले ॿुधो बिअन्नल बुक़ातिल्लती दुफ़िन फ़ीहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिया अफ़ज़लु मिनल काबति व मिनल अर्शिल अज़ीम। मुस्तफा करीम जी मस्जिद जो उहो हिस्सो जंहिंमें हींअर दिलबर मोहम्मद वेठो आहे। मस्जिद नबवी जो इहो हिस्सो सॼी दुनिया जे मस्जिदुनि खां भलो आहे मस्जिद अक्सा खां भलो आहे बैतुल मक़दस खां भलो आहे बैतुल्लाह जेको काबो आहे इन खां मस्जिद नबवी जो मज़ार वारो हिस्सो भलो आहे पर मलाइकन जो काबो बैतुल मामूर उन बैतुल मामूर खां बि अल्लाह जे अर्श मौला खां बि मस्जिद नबवी जो इहो हिस्सो भलो आहे जिते मदीने वारो साईं असांजी मोहब्बत आहे मदीने सां इन जे करे गुंबद ठाहियो अथऊं उहो मूंखे कल्ह टियों ॾींहुं फोन कई चई मेहड़ खां लॻा पियो गाॾी रोकियमि जेॾी महिल गुंबद ते नज़र पई त गाॾी रोके बीही रहियुसि गाॾी मां लही ॾिसां पियो त मदीनो यादि अची मदीनो यादि करे अखियुनि में ॻोड़ा अची वियमि तव्हांजे इन गुंबद मूंखे मदीनो यादि ॾियारे छॾियो अखियुनि में लुड़क अची विया पुछो असांजी मोहबत गुंबद ख़दरा सां मोहबत मदीने वारी मस्जिद सां उन मोहबत में असां नालो रखियो आहे मस्जिदुल मदीनतुल मुनव्वरा। ये मुझे दिल जो आवाज है सुभान अल्लाह मुझे दिल जो कंहिंखे वणे तो वणे न वणे तो न वणे सुभान अल्लाह कंहिंखे कावड़ लगे तो भली कावड़ लगे असा तव्हांजा पैरोकार थोड़ी है असा तव्हांजो मशवरो थोड़ा ही वठंदासीं असांजो अक़ीदो असां सां
असांजी मोहब्बत असांजे दिलुनि में आहे। तव्हांजे मशवरे जी असांखे ज़रूरत ई कान्हे। भला भला इहा मस्जिद इहो गुंबद तव्हांखे वणियो आहे या न वणियो आहे? जवाब ॾियो। ऐं हीअ तव्हांखे नालो मस्जिद मदीना, हज़ारे मस्जिदूं आहिनि, मस्जिद मदीना हज़ारे मस्जिदूं आहिनि, उते कंहिंखे एतिराज़ ई कोन्हे। कानूननि जा नाला आहिनि मदीना कानून, मेहर में मदीना करो। हाणे उनखे चवंदो छा त इहो मदीनो आहे? बस मिड़ी अणसंदाई ॿियो छा? ओ मिठा असांजी मोहब्बत आहे मदीने सां, असांजी मोहब्बत आहे मदीने वारे सां, असांजी मोहब्बत आहे मदीने वारनि सां। जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे न, जो बहाना कंदो आहे त यार जो नालो वरी वरी मुंहिंजे ज़ुबान ते अचे। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। किताब शरफुल मुस्तफा में सैयदा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा का रिवायत अन आयशा रज़ियल्लाहु अन्हा क़ालत क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना खातमुल अंबिया व मस्जिदी खातमुल मसाजिद। मां मोहम्मद करीम सभिनी नबियन जे पुजाणी वारो है। मुंहिंजी मस्जिद सभिनी नबियन जे पुजाणी वारी मस्जिद आहे। नबवी मस्जिद छा? नबवी मस्जिद, नबीअ वारी मस्जिद। नबवी मस्जिद मिठे मोहम्मद नबी जी मस्जिद। उन मस्जिद जो दुनिया में को नज़ीर, को मिसाल ही नथो थी सघे। उन जहिड़ी को तसव्वुर ही नथो करे सघे। को सुन्नी जो तसव्वुर कंदो छा? भला जेकॾहिं मूं पटको ॿधो आहे चवंदो मदीने वारे जी सुन्नत आहे, पोइ को चवंदा नबी पटको ॿधो तो पटको ॿधो आहे, यार तूं अहिड़ो बेअदब चई पटको ॿधो अथई। हाणे इहो अकुल या बेअकुली? अड़े मदीने वारे जी सुन्नत आहे। साई चादर मुंहिंजो लॼपाल नबी पाईंदो। जेॾी महिल सोना हबीब हलंदा हा न, साई चादर गिचीअ में पाए हलंदा हुआ। असाबी तो चए रअयतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो मुदतबिअन बिबुर्दिन अखदर वहुव यतूफुल काबा। मदीने वाला साईं काबे जो तवाफ पिया कनि ऐं साई चादर दिलबर नबी जे कुल्हनि सां वेड़े हुई। तू त ठर मुस्तफा जी सुन्नत ॾिसी तू ख़ुश थी वियो। पाण न करी रहंदो रे, जेको पाए उन ते सड़ंदो वधी। सब साई चादर पायो, या मुझे नबी जी सुन्नत। हिकड़ी सुन्नत ते अमल कयो त 100 शहीदन जो सवाब आहे। हिकड़ी सुन्नत मन तमस्सक बि सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अज्र 100 शहीद। फितने फसाद जे दौर में मुझी हिकड़ी सुन्नत ते अमल करे त 100 शहीदन जो सवाब। केतिरो सवाब ॻाल्हायो? अहिड़ो सवाब जे मिले तो हथ कबो या न कबो? कबो या न कबो? हाँ सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जी ज़ात खातमुन नबिय्यीन। पुट इहो अक़ीदो पक्को थियो, इहो सबक पक्को थियो, दिल ते लिखियो आहे। तव्हांखे इहो मसलो सम्झ में आयो? हाणे कुझु ॾींहं पहिरीं महीनो ॾेढ जेको पंहिंजो पाकिस्तान जे कानून सां हथ चुरांद थी हुई, आइन में तब्दीली कई। हिन जेको गंजे वारी हुकूमत आहे, गंजो वो जेको रड़ियूं कंदो तो ते मुझे क्यों निकाला, मुझे क्यों निकाला। समझो था न? इन्होंने कानून खत्म नबूवत सां हथ चुरांद कई। भुट्टो साहब केड़ो हुयो पर अल्लाह जो लख रहमतूं हुजन्स। जुल्फकार अली भुट्टे हज़रत अल्लामा शाह अहमद नूरानी रहमतुल्लाह अलैह जेको सा सुन्नियुनि जो कायद हुयो।
नूरानी साहब जी जिदोजहद हुई ऐं भुट्टे साहब जी कोशिश हुई असेंबलियुनि में कानून पास थियो त कादियानी काफर कट्टा काफर चओ कादियानी चओ का बि ज़बान चुप न रहे कादियानी सॼी दुनिया जे मुसलमाननि जे आलिमनि मुफ्तियुनि गॾिजी फतवा जारी कई त कादियानी ऐं पाकिस्तान जे कानून में असेंबलियुनि में कानून पास थियो आईन पाकिस्तान जो दस्तूर जेको आहे उन में लिखजी वियो त कादियानी ऐं हे वरी निफागा चंट्रा बेईमान इहे वरी उन कानून खे मटाइनि पिया तेसीं असांजा सुन्नी मैदान में निकिरी आया लब्बैक जो नारो हणी लब्बैक जो नारो हणी आशिक मैदान में निकरी आया कन धरना दिना कन रोड पाकिस्तान जाम थी वियो रोड रास्ता बंद थी विया ट्रेनूं बंद थी वियूं जहाज़नि जूं फ्लाइटूं रुकजी वियूं त मुस्तफा जे कानून सां छेड़छाड़ छो थी आहे पाकिस्तान आशिकाने मुस्तफा जो मुल्क आहे ओ बेअदब ओ गुस्ताख तुझो मुल्क नहीं हे आशिकाने रसूल जो मुल्क हाँ हो जके बिया है गासलेट जी बोला गासलेट बचवण गासलेट जी बेअदबी गटर वारा मुल्क गटर जी पैदाइश वो चुप लफ्ज न पिया कुछ न अरे निभागा मुस्तफा जे शान ते हमलो थियो छो न था ॻाल्हायो पर इश्क वारी जमात अहले सुन्नत वारी आ ऐं मां अज तवां खां हिकड़ो इकरार वठंदुस अंजाम वठंदुस वायदो वठंदुस त जेकॾहिं वरी का हथ चुरांद थी नामूसे रिसालत जे कानून सां या खत्म नबूवत जे कानून सां हथ चुरांद थी त करमुला मैदान ते निकरंदो केड़ा केड़ा निकरंदा साथ ॾींदा केड़ा केड़ा हथ मथे कयो ॾिसां सभई निकरंदा मैदान में भला जे चवण त जेल में था विझूं त पोइ छा जेकॾहिं सिर ॾियणो पवे त मदीने वारे जे नामूस ते जे सिर ॾियणो पवे त पेर हितां न हटंदो पोइ ते पेर हितां न हटंदो पोइ ते तोड़े कंध कटारो यार तोड़े कंध कटारो तोड़े कंध कटारो यार मदनीअ जो दर केर छॾींदो सोहणे जो दर केर छॾींदो सहंदो सूर हज़ारो यार सहंदो सूर हज़ारो यार मदनीअ जो दर केर छॾींदो ओ सिर जी सैन बिलावल हणंदो किरंदा कंध हज़ारो यार किरंदा कंध हज़ारो यार किरंदा कंध हज़ारो यार मदनीअ जो दर केर छॾींदो साईं जो दर केर अरबीअ जो दर केर सोने जो दर केर छॾींदो महबूब जे नाले ते कुर्बानी ॾियणी पई त ॾींदासीं सिर कटाइणो पियो त कटाईंदासीं कबूला हाँ कुट्टी खाए के मजनू थींदो या रत ॾियण वारा लैला रोज खैरात कंदी हुई कुटियूं ठाहे मोकिलींदी कई आशिक पिया कुटियूं खाईंदा लैला बीमार थी पई डॉक्टर चयो त माण्हुनि जे रत जी ज़रूरत आहे इलाज थींदो रत खपे माण्हू मोकिलियईं लैला ॿाहिरि कई आशिक वेठा आहिनि मुंहिंजे खैरात ते पलजण वारा वञी वठी ॾियो ऐलान थियो त लैला खे रत जी ज़रूरत आहे रत थो खपे कुट्टी खाए के पासड़ो वठी खिसकी विया पर जेको सच्चो मजनू हुयो न मैदान ते निकरी बीठो चई त लैला जे लाइ खून जो हर कतरो हाज़िर आहे मुंहिंजो सिर बि हाज़िर हाँ पो कुट्टी खाए के मजनू आयो या सिर ॾियण वारा मजनू सची था चओ हाँ
पर हाणे सिर त जॾहिं निमाज़ त शुरू कयो पढ़ंदो निमाज़ वाइदो आहे थधो न ॻाल्हायो घणा वक़्त पढ़ंदो फजर जी माफ़ी कोन्हे सवड़ छॾणी पवंदी हाजाणी जो पासड़ो बि छॾणो पवंदो को सटड़ी में सवड़ में बस लिखो पियो ही न जनी मल अज़ान आई अस्सलातु खैरुम मिनन नौम बिस्तर छॾणो पवंदो अल्लाह जे दर ते हाज़िरी भरणी कबूला हां उन्हें के पढ़ायो तहां पढ़ंदो तो वाह पढ़ंदी न पंज वक्त नमाज पढ़ो कूड़ न गालायो ठगी न कयो चोरी न कयो जिना न कयो शराब न पियो बेदीनी जा बेहयाई जा कम न कयो मुझे महबूब जा सच्चा आशिक बणजी मदीने वाले जे खत में नबूवत ते ईमान रखणो आ वधीक यो मसलो समझणो त वधई मु हाने ताज़ो किताब लिखियो आ ताजदारे खत में नबूवत यो किताब इते तांखे मिलंदो वठो अबा खणी जोगरा पढ़ मैदान में यो किताब वठो ऐं पढ़ो आहे इन जी मिठाई 200 पर अज 100 रुपए में खैरात यो किताब पढ़ो त खबर पवे त खत्म नबूवत जो मसलो आहे केड़ी शय महबूब जा सच्चा आशिक बणजी वञो फरमा बरदार बणजी विंदो तवाजी दुनिया बि आबाद तवाजी आखिरत बि आबाद इंशाअल्लाह अल्लाह खैर करे वजू खाने जी छत पैजी वई आहे वजू खाना ठहन ऐं मुसाफ़िरनि जे लाइ सहूलियत थी वञे त अल्लाह कंदो माहवार प्रोग्राम रखंदा सुभान अल्लाह वणेव या न वणेव ॻाल्हि हा ये माहवार प्रोग्राम रखियो जेके के अरहा के सरहा तवा सरहा या रहा हो जेके सरहा जो जे मत देखणो इंशाअल्लाह भाई में ठई वठे तामीर थी वठे इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो त ये प्रोग्राम थींदा यार जिंदा मुलाकात बाकी करीम मुझे चवण तवा सा बुधण पंज दर ते कबूल मंजूर फरमाए मदीने वाले साईं जे ताजदार खत्म नबूवत जे सदके रब करीम सा सबनी जे दिलन जो मुरादों पूरी दुआ में केर उथंदो न वेठा हो सब अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला नबीना में भी दुआ करो सही व अला आलिहि व सहबिहि अजमईन अल्लाहुम्मा या रब्बी बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मज़ा या वासिअल करमी या अल्लाह इन सारी जमात के राजी थी आमीन या अल्लाह सबनी जे दिलन जो मुरादू पूरी कर्ज वारन जा कर्ज लाह बीमारन के शिफा दे बे औलादन के साले औलाद दे बे घरन के कुशादा घर दे मुश्किल ज़दन जो मुश्किलातों आसान दर्द मंदन जा दर्द दूर कर या अल्लाह सा सबनी के मदीने वाले साईं जे दर दी हाज़िरी नसीब कर आमीन मदीने वाले मीर जो दीदार नसीब कर उए कम करा जन में तू राजी तुझो हबीब राजी हुजे ए मुझा मौला पंजे हबीब जे सदके असां ते राजी थी तू असां जो थी असां के पंजो बना पंजी मोहब्बत पंजी मारिफत नसीब कर करीम रब ए मुझा मालिक मेहरबान असां जा गुनाह बख्श कर असां जा ऐब न उघाड़ जा असां ता बाज जो गुड़ो न लाए जा असां ता पंजे पनाह जो पर्दो न हटाए जा मुझा मौला इन पूरे मजमे फकीरन फकीरान के शाद आबाद रख ए मुझा मौला जेकी भी दिल में उम्मीदू खणी आया है सबनी जे मन जो मुरादू पूरी कर ए मुझा मौला पंजे हबीब जे सदके तू राजी थी तू करीम असा ते करम कर हुजूर जी सारी उम्मत ते राजी थी दुनिया के फितनन का बचा आखिरत के अजाबन का बचा बुरे मौत का बचा पराई मोहताजी का बचा पंजी जात का सवाबे के जो मोहताज न कजा ए मुझा मौला ए मुझा रब करीम दुनिया की जिल्लतुन का बचा असां ते हिक जेड़ा न खिलाए जान ए मुझा मौला असां जे ऐबन ते
असांजे गुनाहनि ते असांजे ख़ताउनि ते पंहिंजे पनाह जो पर्दो ठक जान। ये मुंहिंजा मालिक करीम मदीने वारे साईं जे दर जो आशिक बना, हुजूर जे दर जो गुलाम बना, हुजूर जी मोहब्बत में जियार, हुजूर जी मोहब्बत वारो मौत नसीब कर। मुंहिंजा मालिक करीम पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी। मौला असांजे वतन पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा, असांजे पाक फ़ौज जी मदद कर, ऑपरेशन रद्दुल फ़साद के कामयाब कर। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके पूरे आलम इस्लाम ते पंहिंजी मेहर नज़र फरमा। हुजूर जा उम्मती जिते बि रहनि था उन्हनि सभिनी ते रहमो करम कर। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन आमीन। नस्तगीथु बिरहमतिक या अरहमर राहिमीन। व सल्लल्लाहुम्मा अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि। इंशाअल्लाह व्यापारी जी नमाज हींअर थींदी। ऐं सफ़र में आहियां, बरकातूं पढ़ंदुसि। तव्हां 4 पूरियूं पढ़जो, उन खां पोइ वरी नंगर थींदो। अल्लाह